अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आणे उत्तर वाह मोखी मटो पुटिया मतारा तहीं सा अचन सिर संभायो। भलारे बिरदणी जे भलारे बैद सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 2 डिसंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जे ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। पाकिस्तान में मसइला एॾा आहिनि जो ख़तमु थियण जो नालो ई नथा वठनि। बेरोज़गारी में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुल्क में बेरोज़गारी जी शरह जेका 2021 ऐं 2020 में 6.3% हुई उहा वधी हाणे 7.1% थी वई आहे। गुज़िरियल 21 सालनि जी बुलंदतरीन सतह ते पहुची चुकी आहे। हिन अरसे दौरान बेरोज़गार माण्हुनि जो अंग 4.5 मिलियन मां वधी 5.9 मिलियन थी वियो आहे, यानी लॻभॻि 1.4 मिलियन वधीक माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। पाकिस्तान में वधंदड़ बेरोज़गारी इंतहाई ॻणती जोॻो मसइलो बणिजी चुकी आहे। हुकूमत इन तरफ़ ध्यानु ॾियण लाइ तयार ई नाहे। मसइलनि मथां मसइला वधी रहिया आहिनि, पर हुकूमत जी उहा ई लापरवाही अॼु बि बरक़रार आहे। अॼु बि मसइलनि जे मथां मसइला वधी रहिया आहिनि। मुल्क जे हुक्मराननि खां अवाम अॼु बि सुवाल करे थो। जेकॾहिं ॾिसिजे त हिकिड़ा हूंदा आहिनि मुल्की मसइला, ॿिया हूंदा आहिनि सूबाई मसइला ऐं टिया हूंदा आहिनि मकानी मसइला। गुड गवर्नेंस चइबो ई उनखे आहे त उन्हनि टिन्ही निज़ामनि जा मसइला बहितर नमूने हल कजनि, पर जेकॾहिं टई निज़ाम असांखे दुरुस्त रुख में हलंदे नज़र न अचनि ऐं ॾींहों ॾींहुं तबाह थींदा रहनि त उनजो मतिलबु इहो थींदो त मुल्क अंदरि ख़राब हुक्मरानी जो राज आहे। सो हुक्मरान खां इहो सुवाल पुछिजे थो त हुकूमत जंहिंजी बुनियादी ड्यूटी आवाम जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ करणु हुजे सा उन मयार ते पूरो लहे थी। छा आवाम खे बुनियादी हक़ ऐं सहूलियतूं मिलियल आहिनि? छा मुल्क अंदरि आइन ऐं कानून जी बालादस्ती आहे? छा सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी मिलियल आहे? छा मुल्क अंदरि बिजली गैस ऐं पीअण जे पाणी जो को बुहरान न आहे? छा मुल्क अंदरि गुरबत ऐं महांगाई ॾींहों ॾींहुं ख़तमु थी रही आहे या वधी रही आहे? ईअं बेरोज़गारी ख़तमु थींदी पई वञे या वक़्त सां वधंदी रहे थी? छा आवाम खे तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं सुठे नमूने मिलियल आहिनि? मजमूई तौरु ॾिसिजे त उनजो जवाबु न में मिलंदो, ऐं जेकॾहिं ईअं आहे त पोइ इहो सम्झो वेंदो त मुल्की ऐं सूबाई हुकूमती निज़ाम ख़ासि तौर ते हुकूमती सतह ते नाकाम आहे। असांजो इहो ख़्यालु आहे त असांजे मुल्क जी पोइ वफ़ाक़ी हुजे, सूबाई हुकूमत हुजे या मकानी निज़ाम हुजे, सभु नाक़िस आहिनि। इहा बि हैरत जी ॻाल्हि आहे त वक़्त सां मुल्क जी उमिरि जीअं वधंदी वञे थी तीअं उनजो हुकूमती निज़ाम मज़बूत खां मज़बूत थियण बदिरां कमज़ोर खां कमज़ोर थींदो थो वञे। ईअं छो आहे? इहो सुवालु बज़ाहिर जेॾो वॾो ऐं ॾुखियो आहे त उनजो जवाबु मिलण में वरी अव्हांखे हिकु मिंट बि न लॻंदो। असांजो ख़्यालु आहे त उनजो सबबु इहो आहे त हिन मुल्क जो जेको बि आइन आहे, कानून आहे, त ते मुल्क नथो हले, जंहिं करे हिन मुल्क जो हर क़िस्म जो निज़ाम तबाह ऐं बर्बादु आहे। पहिरें ॾींहं खां हिन मुल्क खे हलाइण जूं वाॻूं ग़ैर जमहूरी ताक़तनि पंहिंजे हथ में खयूं ऐं उनजी लाॻीती मुदाख़लत मुल्क खे सही दग न लाथो। इहे ग़ैर जमहूरी ताक़तूं ई आहिनि जिन मुल्की अदालतनि खां बि नज़रे ज़रूरत तहत पंहिंजे हक़ में फ़ैसिला ॾियारे मुल्क खे कमज़ोर खां कमज़ोर पे कयो आहे। सो इहो तय आहे त दुनिया अंदरि उहे मुल्क ऐं हुकूमतूं कामयाबु रहियूं आहिनि जेके आइन ऐं कानून जे रूह तहत हलियूं आहिनि। हिन मुल्क जी इहा कहिड़ी न बदकिस्मती आहे त हीउ मुल्क जंहिं 1940 वारे ठहिराउ ते ठहियो तंहिंखे मुल्क जो आइन न बणाए वियो। जेकॾहिं हिन मुल्क खे 1940 वारे ठहिराउ जे रूह तहत आइनी शक्ल ॾेई हलायो वञे हा ऐं उन तहत मुल्क जे सूबनि खे स्टेट जो दर्जो मिले हा, क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी मिले हा, त हीउ मुल्क तरक़ी जे शाहराहनि ते हुजे हा। पर जेकॾहिं हाणे बि
ही मुल्क 1970 जे आइन तहत हले थो त पोइ बि मुकमिल तौर ते उन जे रूह मुताबिक़ नथो हलायो वञे। हिन मुल्क जी सूरत हाल ईअं आहे जीअं मुल्क अंदरि केतिरियूं अदालतूं हली रहियूं आहिनि। हिकु अदालत सुप्रीम कोर्ट वारी आहे, ॿी अदालत वफ़ाक़ी आइनी अदालत वारी आहे जेका 27वीं तरमीम ज़रिए ठाही वई आहे। टीं आइन खां मथां ई अदालत आहे ऐं चोथीं जरगा कंदड़ क़बीलाई अदालतूं आहिनि। हिन मुल्क खे को हिकु आइन नथो हलाए, पर केतिरा ई आइनी दस्तूर आहिनि जेके ज़ाहिर बि आहिनि त लिकियल बि आहिनि। हाणे जंहिं मुल्क जी असां अव्हांखे ही लफ़्ज़ी तस्वीर ॾेखारी आहे त मां ईअं कीअं थी तवका करे सघिजे त उहो मुल्क दुरुस्त तरीक़े सां हलंदो ऐं मुल्क तोड़े अवाम तरक़ी कंदो। हिते अवामी सतह ते इहो तासिर आहे त जेको बि ग़लति कयो वेंदो आहे त उहो चयो वेंदो आहे त पाकिस्तान में ईअं ई थींदो आहे। सो जेसिताईं रियासत मुल्क खे दुरुस्त रुख में हलाइण में संजीदा न थींदी ऐं 78 वरहनि जे तलख़ तजुर्बनि मां न सिखंदी ऐं कयल ग़लतियुनि जो अज़ालो न कंदी, तेसिताईं मुल्क ऐं अवाम जी बहितरी ऐं ख़ुशहाली जो कोई इम्कान न आहे। बहरहाल मुल्क जे हुकूमती निज़ाम जी तबाही जा सबब कहिड़ा बि हुजनि, पस मंज़र छा बि हुजे, ज़ाहिरी तौर ते उनजी ज़िम्मेवार हर दौर जी हुकूमत ई आहे। असांजो सुवाल बि वफ़ाक़ी सूबाई हुक्मराननि खां आहे त उहे सुठी हुक्मरानी छो क़ाइमु न करे सघिया आहिनि। असांखे त ईअं बि लॻंदो आहे त ॼण सुठी हुक्मरानी क़ाइमु करणु अॼु जे हुक्मरान जो आदर्श ई नाहे रहियो। बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार सां चेंबड़िणो आहे ऐं इक़्तिदार लाइ जानियूं ॾिबियूं, जंगियूं कबियूं, झेड़ा ऐं तकरार कबा, पर सुठी हुकूमत करण ते जान न ॾिबी। असांजो ख़्यालु आहे त भले 5 ॾींहं ई हुकूमत करियो, पर उहा आइन कानून जी बलदस्ती सां करियो या न करियो। असां त ईअं बि सम्झंदा आहियूं त जंहिं माण्हू खे बि नंढो या वॾो उहिदो मिले, कंहिं तनज़ीम जो सरबराह थिए, हुकूमत करे, त उनखे कमु उहो उहिदो या उहा हुकूमत उन अहसासु विचां करणु घुरिजे त खेसि तारीख़ पंहिंजी तारीख़ ठाहिण लाइ अहम मौक़ो ॾिनो आहे। पर अफ़सोस त उहो आदर्श बि हाणे नाहे रहियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार यानी सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रियासत ते अशराफिया जो कब्ज़ो आहे। IMF जी मुखालफ़त बावजूदि हुकूमती एमएनएज़ खे 43 अरब रुपया जारी कया विया आहिनि। मुआशी माहिर डॉक्टर हफ़ीज़ पाशा चयो आहे त गुज़िरियल 24 सालनि में IMF अहिड़ा लफ़्ज़ कॾहिं इस्तेमालु न कया जेके हाणे पंहिंजी रिपोर्ट में कया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त इलीट कल्चर यानी अशराफिया जो मुल्क जे वसीलनि ते कब्ज़ो आहे, जेका मुल्क लाइ न पर पंहिंजे मुफ़ादनि लाइ कमु करे थी। हुन चयो त खंड जी बरामद जा मिसाल ॾिना विया आहिनि त कीअं एक्सपोर्ट करे मुनाफ़ो कमायो वियो ऐं ज़िले सतह ते अहिड़ा मनसूबा जिन में या त कामरनि ऐं सियासतदाननि गठजोड़ सां फंड हड़प कया। IMF अॻे कॾहिं बि पाकिस्तान जे पस मंज़र में अहिड़ी सख़्त ॿोली इस्तेमालु न कई हुई। ॿिए पासे साफ़ी शहबाज़ चयो आहे त IMF पारां तरक़ियाती रिथाऊं सियासतदाननि हवाले करण ते बि तनक़ीद बावजूदि हुकूमत सरकारी धुर जे एमएनएज़ खे तरक़ियाती रिथाउनि लाइ 43 अरब रुपया जारी कया आहिनि, जंहिंमें हर मेंबर खे 25 करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। ॿिए पासे सेनेटर मुशाहिद हुसैन ट्वीट कयो आहे त पाकिस्तान जी हुकूमत अञा ताईं IMF जी माली मदद ते भाड़ियल आहे ऐं अञा ताईं IMF खे इहो जवाबु न ॾिनो आहे त 5.3 ट्रिलियन रुपयनि जी करप्शन में गड़काए वियल रक़म आख़िर वई किथे। उते ई वरी 43 अरब रुपया सियासी तौर ते पसंदीदा माण्हुनि खे रिश्वतनि जी सूरत में ॾियणु क़ौमी दौलत जी खुलियल बर्बादी आहे। हीउ पैसो त साफ़ पीअण जे पाणी, ग़रीब ॿारनि में बुख रोकण लाइ, सिहत जे सहूलियतुनि जी फंडिंग ऐं मुफ़लिस ॿारनि लाइ मुफ़्त तालीम लाइ ख़र्च थी सघे पियो। हीअ अशराफिया जे कब्ज़े जो क्लासिक मिसाल आहे। रियासती वसीलनि जो इस्तेमालु अशराफिया लाइ अशराफिया जे हथां अशराफिया जे फ़ाइदे लाइ इस्तेमालु थिए पियो। साफ़ी नजम सेठी चयो आहे त अशराफिया रियासत जे इदारनि उनजी मईशत ऐं रियासत ते कब्ज़ो करे वरितो आहे,
त आवाम लाइ कुझु बि नथो बचे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां टियों ॿारनि जो शाह लतीफ़ मेलो मुनक़िद कयो वियो। उन बाबति नामियारो लेखक अली दोस्त आजिज़ लिखे थो, हाणे जॾहिं ॿारनि लाइ टीवी प्रोग्राम, रिसाला ऐं अख़बारनि जा सुफ़ा वेड़िजी चुका आहिनि ऐं संदनि हथनि में मोबाइल फ़ोन रहिजी वई आहे, तॾहिं इहो ज़रूरी थी पियो आहे त उन्हनि लाइ इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि लाइ वॾे पैमाने ते इहतमामु कयो वञे। इहो कमु एतिरो सवलो बि न हो जो समय ॿारनि जो ध्यानु ऐं दिलचस्पी ॿिनि ॾींहंनि ताईं संदनि मोबाइलनि ऐं कंप्यूटर तां हटाए खेनि शाह लतीफ़ खे ॿुधणु, सम्झणु ऐं झुंगारण लाइ उनजे चौधारी ईअं विहारे छॾिजे जीअं ॿाहिराड़ी में ॿार सर्दियुनि में चुल्ह में ॿरंदड़ बाहि जे चौधारी चौकी ठाहे वेहंदा आहिनि। अहिड़ी निजी इल्मी सरगर्मी जंहिंजो मर्कज़ सिर्फ़ु शाह लतीफ़ ऐं ॿोली हुजे, भले पोइ उहो शाह लतीफ़ जो रिवायती मेलो ई छो न हुजे, ॿारनि खे उनजे वेझो वञणु किथे थो ॾिनो वञे। एतिरनि निढड़नि ॿारनि खे लतीफ़ साईं जी शाइरी उन अंदाज़ सां पढ़ंदे ॾिसी ॿुधीअ लॻी रहियो हो ॼण इहे ॿार बड़जे ढोरे वारनि फ़क़ीरनि जा ॻूठाए हुजनि। केतिरनि स्कूलनि या उस्तादनि महीननि खां महिनतूं करे ॿारनि खे लतीफ़ साईं जे सुरनि ऐं सुरमियुनि ते टेबलोज़ पेश करण लाइ तयारु कयो थे। ॾिसजो निढड़नि न्याणियुनि अदड़नि जॾहिं उहे एक्ट अदा पिया कया, तॾहिं हाल में वेठल हर माण्हू जूं अखियूं जज़्बात में आलियूं थी थिए वियूं। उहो प्रोग्राम मीडिया जे ज़रिए सिधो नशर बि कयो पियो वियो। बराबरि केतिरनि वालदेन तोड़े उस्तादनि ॿारनि खे तयारु करण लाइ दिलचस्पी पई वरिती हूंदी ऐं तयारी कराई हूंदी, पर उन्हनि खे मौक़ो ऐं स्टेज सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां मुहैया करे साराह जोॻो कमु कयो वियो। कराची तोड़े इस्लामाबाद में परफॉर्म करण लाइ मौक़ियूं, माहौल ऐं सहूलियतूं मुयसरु करे पिए ॾिनियूं आहिनि, जंहिंजो समूरो क्रेडिट अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर इसाक़ समेजे ॾांहुं वञे थो। उमेद त इहो सिलसिलो अहिड़े ई जज़्बे सां जारी रखियो वेंदो। नौजवान शाइर आदर्श अमीर जान लिखियो, मुआ आहिनि याहिनि जहिड़ा असांजा आहिनि, उहे मायूस सभु चेहरा असांजा आहिनि, भरे उन वक़्त खे दीवार सां हणिजे, उहो जंहिंमें लिखियल ॻोढ़ा असांजा आहिनि, अकेलायनि जा सतई उभ असांजा आहिनि, उन्हनि हेठां उहे ख़ीमा असांजा आहिनि, उहे पोड़ा जबल दरिया ऐं वण, उहे सभु मोहतरम वॾड़ा असांजा आहिनि, असां मज़दूर आहियूं सो हथनि तां सभु, ढही विया भाग जा लीका असांजा आहिनि, उहे रत सां भरियल अखड़ियूं असांजूं आहिनि, उहे सभु बाह जा हिरदा असांजा आहिनि, मुआ आहिनि या हिन जहिड़ा असांजा आहिनि, उहे मायूस सभु चेहरा असांजा आहिनि। बीमारी जे बिस्तरे ते पियल नौजवान शाइर जानिब खोसे बाबति निज़ाम दुरानी लिखे थो, शाइर हमेशह पंहिंजे दिलि जे धड़कननि, अहसासनि ऐं सोचनि खे लफ़्ज़नि जी सूरत में पेश करे थो। सदस रूह में तड़प हुजे थी, ख़्वाब हुजनि था, दर्द ऐं ख़ुशियूं हुजनि थियूं। शाइर जो कमु सिर्फ़ु शेर लिखणु न हूंदो आहे, पर माण्हुनि जे अहसासनि खे पंहिंजे दिलि मां छणे सचाई सां खेनि पेश करणु हूंदो आहे। अहिड़े ई हिकु हसास दिलि वारो शाइर जानिब खोसो बि आहे, जेको बीमारी जे बिस्तरे ते पियल हूंदे बि पंहिंजे अंदर जी रोशनी, पंहिंजे लफ़्ज़नि जी ताक़त ऐं पंहिंजे दिलि जी तड़प खे कॾहिं बि विसारे नथो। बीमारी इंसान खे कमज़ोर त करे थी, पर शाइर खे वधीक हसास, वधीक गहरो ऐं वधीक ॻूढ़ो करे छॾींदी आहे। जानिब खोसो लाइ बि बीमारी हिकु आज़माइश हुई, जिस्मानी तौरु कमज़ोर पर रूहानी तौरु अॻु खां बि वधीक मज़बूत। जॾहिं हू बिस्तर ते लेटियो पियो हो त संदसि अखियुनि में हज़ारें दर्द जा मंज़र तरी आया, पर उन्हनि दर्दनि में बि मुहबत, उमेद ऐं शाइराणो जमाल मौजूदु हो। संदसि दिलि जे धड़कननि में बि शाइरी धड़कंदो रहियो। हिन वक़्त में हुन जा लिखियल शेर न सिर्फ़ु संदसि बीमारी जा गवाह आहिनि, पर संदसि अंदर जी जंग ऐं हिमत जा निशान बि आहिनि। हू बिस्तर ते पियल हुजे या सिहतियाब हालत में, संदसि कलम कॾहिं बि नथो रुके। हू दुनिया ॾांहुं दर्द जी ॿी पर मुहबत जी ज़ुबान सां ॻाल्हाईंदो रहे थो। हर नज़म में संदसि तकलीफ़, हर बैत में संदसि उखाई, हर शेर में संदसि अण छूंदड़ जज़्बो महसूसु थिए थो। जानिब खोसो पंहिंजी बीमारी में बि माण्हुनि लाइ उमेद जो पैगाम बणियो। हुन दर्द खे बि शाइरी जी सूरत में अहिड़ी नफ़ासत सां पेश कयो ॼण दर्द बि कंहिंजो साथी बणिजी वियो हुजे।
बिस्तर ते लेटियल हूंदे बि हुन जो दिलि मज़बूत रहियो, छो त शाइर जी असल ताक़त संस लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके कंहिं बि हालत में कमज़ोर न थींदा। बीमारी जे हिन दौर में जानिब खोसो न फ़क़्ति पंहिंजे लाइ पर पंहिंजे पढ़ंदड़नि लाइ बि हिमत, सचाई ऐं जज़्बनि जो हिकु नओं बाब लिखियो। हुन साबित कयो त शाइर बीमार थी सघे थो पर शाइरी कॾहिं बि बीमार न थींदी। आख़िर में बि जानिब खोसो जो ही बीमारी वारो सफ़र असांखे सेखारे थो त दर्द मां बि तख़लीक़ जनम वठे थी ऐं शाइर जी सचाई फ़क़्ति लफ़्ज़नि में न पर हुनजी बर्दाश्त, हिमत ऐं जज़्बे में बि समायल हूंदी आहे। सक़ाफ़त खाते खे अर्ज़ु कंदुसि त हिन ग़रीब मिसकिन शाइर जी सार लहंदे खेसि इलाज जी सहूलियत ॾिनी वञे त जीअं ही मिसकिन माण्हू पंहिंजे ॿारनि लाइ रोज़गार जो सहारो बणिजी सघे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे सघे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा हीउ प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो, उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जी मुक़ररी जो नोटिफिकेशन अञा ताईं जारी न आहे थियो। मुक़ररी अञा ताईं अटकियल आहे। केतिरियूं ॻाल्हियूं मंज़र आम ते अची रहियूं आहिनि। इन बाबति अवांजी ख़िदमत में पेश करियूं था ख़ुसूसी रिपोर्ट। हीअ रिपोर्ट असीं BBC उर्दू जे तावन सां अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। 27 नवंबर ते जॾहिं जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पाकिस्तान जे फ़ौजनि जे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीअ वारे उहिदे तां रिटायर थिया त उमेदु हुई त वफ़ाक़ी हुकूमत उन उहिदे जी जाइ ते नएं ठहियल मनसब चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस CDF जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कंदी, जेको ताज़ो ई हिकु आइनी तरमीम तहत मुतारिफ़ करायो वियो हो। पर 29 नवंबर गुज़रण खां पोइ बि चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जो नोटिफिकेशन जारी न थी सघियो, जंहिं हुकूमत जी देरि ऐं उनजे आइनी पासनि बाबति केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। यादि रहे त CDF वारो नओं उहिदो 27 आइनी तरमीम तहत आर्मी एक्ट में कयल तब्दीली बाद वजूद में आयो, जंहिं 27 नवंबर ते जॉइंट चीफ्स जो उहिदो ख़तमु थियण बाद उनजी जाइ वरिती। उन तरमीम मूजिबि चयो पियो वियो त आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर खे न रुॻो CDF जो इज़ाफ़ी उहिदो ॾिनो वेंदो, पर उन्हनि जी मुलाज़मत जे मुदे में बि तब्दीली कई वेंदी। 29 नवंबर ते मौजूदा आर्मी चीफ जे 3 सालनि वारी मुदत मुकमिल थी चुकी हुई। क़ौमी असेंबली में सहाफ़ियुनि जे सवाल ते कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त नोटिफिकेशन थी वेंदो, उन में का परेशानी जी ॻाल्हि नाहे। वज़ीर आज़म मुल्क में न हुआ, हूअ अची वेंदा त कमु थी वेंदो, शायदि फाइल वर्क थी बि चुको हुजे। हुन वधीक चयो त हीअ कमु संस वज़ारत जो नाहे, हीअ वज़ारत दिफ़ा वज़ीर आज़म हाउस सां गॾिजी कंदी। किन क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं नओं नोटिफिकेशन जारी न थियो त आर्मी चीफ जी मुदत पाण मुरादो ख़तमु सम्झी वञी सघे थी। पर 2024 में आर्मी एक्ट में तरमीम करे सर्विस चीफ्स जी मुदत 5 साल कई वई हुई, जेका अहिड़ी तरह लागू ॼण सदाई खां मौजूदु हुई। उन्ही करे आर्मी चीफ जी मुदत वधाइण लाइ कंहिं नए नोटिफिकेशन जी ज़रूरत न आहे। पर सोशल मीडिया ते वधंदड़ बहस बाद बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त CDF जी मुक़ररी जो अमल शुरू थी चुको आहे ऐं मुनासिब वक़्त ते नोटिफिकेशन जारी कयो वेंदो, ऐं हुन वधीक लिखियो त इन में अफ़वाहुनि जी का बि गुंजाइश नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बरतानिया वियल आहिनि। क़ानूनी माहिर मुतफ़िक़ आहिनि त छो त CDF नओं उहिदो आहे, तंहिं करे उन जी मुक़ररी बिना नोटिफिकेशन मुमकिन नाहे। सहाफ़ी सलमान मसूद जो चवणु आहे त हुकूमत जी ख़ामोशी माण्हुनि में शक शुबा पैदा कया आहिनि। शुरूआति में वाज़े मौक़िफ़ इख़्तियार करणु घुरिजे हा। फ़ैद हुसैन लिखियो त हुकूमत हिन मामले खे तमामु ख़राब नमूने सां हल करण जी कोशिशि करे रही आहे, जॾहिं त हुन ॿिनि सबबनि जो बि ज़िक्र कयो आहे।
जेकॾहिं का वॾी रुकावट आहे त उहा तरमीम खां अॻु ख़तमु थियणु घुरिजे। हा, वाक़ई को मसइलो मौजूदु आहे। जॾहिं त ॿियो हुन चयो आहे त जेकॾहिं सिर्फ़ु इंतिज़ामी देरि आहे त उहो वधीक ख़राबु तासिर आहे, छो त उहा नाअहली ज़ाहिर थिए थी। संदन ख़्याल में ॿिन्ही सूरतुनि में हुकूमत लाइ सूरत हाल सुठी न आहे। पलडाट जे सरबराह अहमद बिलाल महबूब जो चवणु आहे त 26वीं तरमीम सां आर्मी चीफ जी मुदत अॻे 2027 ताईं वधाई वई ऐं उन लाइ कंहिं नोटिफिकेशन जी ज़रूरत न आहे। 27वीं तरमीम मुताबिक़ CDF जो उहिदो आर्मी चीफ सां गॾु हलंदो। ॿिन्ही जा मुद्दा 2030 ताईं हूंदा, तंहिं करे को आइनी ख़िलाफ़ मौजूदु न आहे। पर साफ़ी सिरियल अलमाइदा चयो त नोटिफिकेशन न थियण मां ज़ाहिर आहे त किथे न किथे ज़रूरु को मसइलो आहे। साफ़ी बाक़िर सजाद लिखियो त साफ़ लॻे थो त को बि माण्हू तराज़ू ऐं छुरी खणी पंहिंजे हक़ लाइ बीठो आहे। ॿी सूरत में एतिरियूं टेक्निकल ॻाल्हियूं चुपचाप हल थी वञनि। हा, तहरीक इंसाफ़ जे अॻूणे अॻुवाण असद उमर लिखियो त मुल्क जो सभ खां वॾो बहस हिकु सरकारी मुलाज़िम जे नोटिफिकेशन ते हुजे। हैरत आहे, ॼण सॼी क़ौम जो मुस्तक़बिल हिन फ़ैसिले ते बीठल हुजे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ मूजिबि आर्मी चीफ जूं ख़िदमतूं ऐं जंगी कामयाबियूं ॾिसी खेनि फील्ड मार्शल जो उहिदो ॾिनो वियो, जंहिंखां पोइ कानूनी ढांचे में तब्दीलियूं ज़रूरु थियूं, तंहिं करे 27वीं तरमीम आंदी वई। कानून वारे वज़ीर चयो त आइनी तरमीम में फील्ड मार्शल, मार्शल ऑफ दी एयर फोर्स या फ्लीट एडमिरल जो ज़िक्र कयो वियो। ही क़ौमी हीरो आहिनि। सॼी दुनिया में इहो ख़िताब ताहयात आहे, जॾहिं त उन उहिदे ऐं ख़िताब खे आइनी तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे। आज़म नज़ीर तारड़ चयो त आर्मी चीफ चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस थींदो। चीफ ऑफ नेवल स्टाफ ऐं एयर स्टाफ जी मुक़ररी बि अहिड़े नमूने वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते थींदी। मौजूदा चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ बि असांजो क़ौमी हीरो आहे। जॾहिं उनजी मुदत मुलाज़मत ख़तमु थींदी त इहो उहिदो ख़तमु थींदो। उनखां पोइ नई मुक़ररी न थींदी, छो त असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सचाई जा सॾ बि वरनाईंदा आहियूं ऐं अवां जे समातनि जी नज़र कंदा आहियूं उहे प्रोग्राम जेके तारीख़ जे अमुल वर्कनि सां सिंगारियल हूंदा आहिनि त उन्हनि में मन मोहींदड़ मौसीक़ी बि शामिलु हूंदी आहे। असीं जग जहान जूं ख़बरूं बि अवां जे समातनि जी नज़र कंदा आहियूं ऐं उहे प्रोग्राम पिणु जेके सिंध जी कुंड कुड़छ में थींदा आहिनि। यादगिरियुनि जा वर्क वरायासीं पए त काल हिकु पोस्ट नज़रनि मां गुज़रे, जंहिंमें सिंध लाइ जाखोड़ींदे सिंध सां मोहबत जे ॾोह में बांदी बणिजी वियल इनाम अब्बासी जे सालगिरह जी ॻाल्हि थियल हुई। तारीख़ जे अमल वर्कनि जा पेरा खणंदे जॾहिं इनसाइक्लोपीडिया सिंधियाना जा वर्क वरायासीं त उन ॿुधायो नौजवान शाइर, कहाणीकार ऐं ड्रामा निगार इनामुल्ला अब्बासी अलमारूफ़ इनाम सिंधी जो जनम ॾींहुं 10 जून ते आहे ऐं हूअ 10 जून 1971 ते लाड़काणे में पैदा थियो। पाण यादगिरियुनि जा वर्क वराईंदे इहो बि ॼातोसीं त हूअ सिंध जे इश्क में बांदी बणिजी वियो। हुन प्यादल मार्च बि कया ऐं मुसलसिल जाखोड़ींदो रहियो। जॾहिं मोरो सानियो थियो त हुन मोरे सानीअ ख़िलाफ़ एहतिजाज जो ऐलान कयो, जंहिंजे ॾोह में वक़्त जे हुक्मरान खेसि बांदी बणाए छॾियो। तोड़े जो कुझु केसनि में हुन जी ज़मानत बि थी चुकी आहे, पर केतिरा ई केस अॼु बि हुन जी आज़ादी में रुकावट बणियल आहिनि। हू हाणे जॾहिं क़ैदी बणियल आहे, पर तॾहिं बि हूअ सिंध लाइ जाखोड़ जो जज़्बो रखे थो।
नौजवान शाइर कहाणीकार ड्रामा निगार इनामुल्लाह अब्बासी 10 जून 1971 ते लाड़काणे में पैदा थियो। BA कयाईं। हूअ सुठो अदाकार बि रहियो आहे। मुख़्तलिफ़ ड्रामनि में पंहिंजो जोहर पिणु ॾेखारियाईं। ड्रामा टुटल तारूं ऐं पंहिंजो घर में पिणु हुन अदाकारी कई। अदब में संदसि निमाया ख़िदमतूं आहिनि। 1994 खां नओं न्यापो नाले माहवार रिसालो शुरू कयाईं, जंहिंजा 90 खां मथे शुमारा एडिट करे छपराए चुको। हीउ रिसालो सिंधी अदब में सुठी हैसियत माणे चुको आहे। हुन नओं न्यापो अकेडमी पारां नामवर शाइर ताजल बेवस ऐं ॿियनि लेखकनि जा केतिरा ई किताब छपराया। सिंध जे माण्हुनि खे शऊर सां आरास्ता करण ऐं इंतिहा पसंदीअ खे रोकण लाइ हुन डॉक्टर शाहनवाज़ जी शहादत जे वाक़िए खां पोइ उमरकोट में मुफ़्त किताब पिणु विरहाया। हुन शऊर पखिड़ण जी कोशिशि कई ऐं सारी सब्जमार हू जदोजहद कंदो रहियो आहे। हाणे जॾहिं हूअ बांदी बणियल आहे तॾहिं केतिरनि ई अॻवाननि खेसि तोड़जो विसारे छॾियो आहे, पर हुन हिमत नाहे हारी ऐं हू अॼु बि चवे थो, जॾहिं बि आज़ादु थियासीं तॾहिं जदोजहद कबी, उहा जदोजहद जेका सदाईं सिंधियल रही आहे। पाण माण्हुनि ते बि इहो फ़र्ज़ु थो बणिजे त पाण सिंधी इनाम जी आज़ादी लाइ आवाज़ उथारियूं त जीअं हूअ आज़ादी माणे सघे। चवण लाइ त खणी चइजे थो त सिंध वसीलनि सां मालामाल आहे, ऐं आहे बि सही, पर सिंध जे माण्हुनि जो हाल ॾिसिजे थो त हैरानी थिए थी। सभ खां घणी गैस हितां निकिरे। महांगाई एतिरी जो महांगी गैस असांखे मिले। सभ खां घणो तेल हितां निकिरे। महांगो तेल असां ख़रीद करियूं। सभ खां घणी बिजली हितां ठहे। असां वटि हींअर बि हज़ारे ॻोठ आहिनि जेके बिजली जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। असां वटि हज़ारे ॻोठ जेके गैस जे बुनियादी सहूलियतुनि खां बि महरूम आहिनि। ॻाल्हि रुॻो महरूमी जी बि न आहे। ॻाल्हि इहा आहे त जेका बि शइ असांखे मिले थी सा महांगी थी मिले। जहिड़ी रीति गैस जी सहूलियत आहे, हिन वक़्तु बि सिंध जे केतिरनि ई शहरनि में जिते जिते बि गैस जी सहूलियत मुयसरु आहे, उते ॻरा बिल माण्हुनि खे मोकिलिया वञनि था। जॾहिं त गैस जी लोडशेडिंग बि सिंध जा माण्हू घणी भोॻनि था। ॿी अहम ॻाल्हि जंहिं तरफ़ इक़्तिदार धणे जो ध्यानु छिकाइजे थो सा इहा त हिकु डिघे अरसे खां सिंध अंदरि घरेलू सार्फ़िन लाइ गैस जा नवां कनेक्शन बंदि हुआ, जेके हाणे खुलिया त आहिनि, पर उहे कमर्शियल अघ ते फ़राहम कया वञनि था, जंहिं करे उहा गैस आम माण्हू इस्तेमालु करण खां क़ासिर आहिनि। अलमियो वरी इहो आहे त केतिरनि ई वसियनि में अञा बि गैस मुयसरु कोन्हे, जंहिं करे माण्हू गैस सिलेंडर ते गुज़ारो करण ते मजबूर आहिनि। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद मां रिपोर्ट थियो आहे त हैदराबाद में हाणे त LPG जा दुकान बि 2 हफ़्तनि खां बंदि आहिनि, जंहिं सबबु हिकु त गैस मिले ई नथी, जेकॾहिं का मिले बि थी त ब्लैक ते विकिरो थिए थी, यानी अघ जी भेट में तमामु घणी महांगी थी मिले, जंहिं करे माण्हू ॼण त हिकु भेरो वरी पथर जे दौर में दाख़िल थी विया आहिनि। जो आम माण्हू जॾहिं गैस ख़रीदे नथो सघे त छेणा थो ॿारे या काठियूं ऐं कोयला ख़रीद करे थो ॿारे, जेका ॻाल्हि अञा बि अणाई आहे। हैदराबाद में LPG जे दुकाननि जे बंदि हुजण पोयां कहाणी इहा आहे त ताज़ो ई लतीफ़ाबाद में फटाकनि जे गैर क़ानूनी कारखाने में जेको फटाकनि जो धमाको थियो हो, तंहिं में 9 माण्हू फ़ौत थिया हुआ, जंहिंखां पोइ ज़िले इंतिज़ामिया शहर अंदरि LPG जा 200 दुकान सील कराए छॾिया। सियारे जी मौसम मथां सुई गैस अणलभ हुजण ऐं थोरी घणी महांगे अघ ते मिलणु अहिड़ा मसइला आहिनि जिन आम माण्हू जी चेल भञी विधी आहे। हिकु त घरेलू सार्फ़िन ॾचे में अची विया आहिनि, ॿियो त ख़ुदि ट्रांसपोर्ट पिणु मुतासिर थी आहे, छाकाणि त हाणे काफ़ी गाॾियूं CNG ते मुंतक़िल थी चुकियूं आहिनि। गैस न मिलण सबबु ख़ुदि ट्रांसपोर्ट जी सहूलियत पिणु मुतासिर आहे, यानी ॿिन्ही सूरतनि में आम माण्हूअ जी भोगना में इज़ाफ़ो थियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सूबाई हुकूमत खे सिंध जी आवाम खे गैस न मिलण तोड़े महांगे अघ ते गैस मिलण जो नोटिस वठणु घुरिजे ऐं हिन मसइले जे हल तरफ़ तकड़ी विख खणणु घुरिजे त जीअं आवाम जे मुश्किलातुनि ऐं मुसीबतनि में कमी आणे सघिजे। हिते असां इहो पिणु चवणु चाहींदासीं त छाकाणि त सिंध हिकु अहिड़ो ख़ितो आहे जेको कुदरती ऐं मैदनी वसीलनि सां मालामाल आहे, त हिन सूबे मां निकिरंदड़ तवानाई ते पहिरियों हक़ बि हिन सूबे जे माण्हुनि जो हुजणु घुरिजे।
उहा गैस हुजे या कोयलो, बिजली हुजे या तेल, उन्हनि सभिनी शयुनि में हिन सूबे जी आवाम खे वधीक मुस्तफ़ीद थियणु घुरिजे। ॾिठो इहो वियो आहे त बिजली जी लोड शेडिंग बि हिते तमामु घणी थिए थी त सिंध में अॼु हिन जदीद दौर में बि हज़ारे ॻोठ अहिड़ा आहिनि जिते बिजली मुयसरु कोन्हे। सिंध हुकूमत खे घुरिजे त उहा सूबे मां निकिरंदड़ मैदनी वसीलनि जी हिकु जोगी रॉयल्टी आवाम जे बुनियादी सहूलियतुनि ते ख़र्च करे, ख़ासि करे जिन ॻोठनि में बिजली ऐं गैस जी सहूलियत कोन्हे उन्हनि ॻोठनि में बिजली ऐं गैस जी सहूलियत जी शुरूआति कई वञे, छाकाणि त इहा संगीन नाइंसाफ़ी हूंदी त जेको सूबो तेल, गैस ऐं बिजली जी पैदावार में समूरे मुल्क जो भरझलो बणियल हुजे, उन जा रवासी उन बुनियादी सहूलियतुनि खां महरूम हुजनि जिन खे असां गैस ऐं बिजली जी सहूलियत चऊं था। उमेद था करियूं त असांजा वागधणी इन निशानदेही कयल मसइलनि जी ज़रूरु ध्यानु ॾींदा ऐं अवामी नोए जे मसइलनि खे अवली जे बुनियाद ते हल कंदा। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन